शाहनवाज़ ख़ान कोई न कोई चाल खेॾंदो जीअं ही फ़ैसिलो जेको थियो आहे इहो मुमकिन न थिए ऐं को न को हू वॾो मसइलो खड़ो कंदो। हू पहिरियों त सॼी ॻाल्हि राज़नि खां पुछी वठंदो ऐं उनखे भड़काए छॾींदो त गुलपरी तव्हांजे हवाले कोन कंदो, इहो मंसूर ख़ान ऐं मुराद तव्हां सां धोखो कंदो। हुननि खे भड़काए वरी ओड़ो ई कमु कंदो, को हरकत कंदो जीअं राज़नि वारनि जे मथां फायरिंग कराईंदो, को न को तरीक़ो कराईंदो। उहे ईअं सम्झनि त इहा मुराद वारनि कई आहे, मुराद वारनि जे मथां फायरिंग कराईंदो। चवंदा राज़नि वारनि कई आहे, पोइ मुराद वारा चवंदा असां छोकिरी नथा ॾियूं, हीअ असां सां विढ़नि था पिया। अहिड़े हिसाब सां को न को क़दम खणाईंदो मीर शाहनवाज़ ख़ान यानी मीर जाफ़र। ऐं ककर अञा भड़की ईंदो, हीउ धोखो थियो आहे असां सां। लेकिन मंसूर ख़ान कीअं बि करे इहा छोकिरी उन्हनि ताईं पुॼाईंदो, ऐं फ़ैसिले खे पूरो कराईंदो ऐं इन खे क़बूलु कराए चुको आहे ऐं इन खे जेको आहे न मुमकिन ऐं मुकमिल बि कराईंदो। ऐं गुलपरी मतां दोस्तो थी सघे थो ज़हर न खाइजे, इहा शइ खाधई त कमु अञा ख़राबु थी वेंदो। बहरहाल हू चई रही आहे, बार बार वार्निंग ॾेई रही आहे। ऐं रहज़न जेको आहे इहो कहिड़ो फ़ाइदो ॾिठो जेको आहे उन छोकिरी पंहिंजी अली ख़ान सां परणायो। उन्हनि इहो फ़ाइदो ॾिठो त मंसूर ख़ान सुभाणे रिश्तो मोकिलींदो, इन खां बहितर आहे त रिश्तो हेॾे ॾेई छॾियो। इहा छोकिरी पाण में इहे विढ़ंदा आहिनि मंसूर ख़ान ऐं मुराद वारा, ऐं मुराद वारनि खे बि इन शइ जी अॻे ख़बर हुई हीअ छोकिरी जेको आहे मंसूर ख़ान जे नाले सां बदनाम आहे। इन जे करे हू हाणे मंसूर ख़ान खां परे थी वेंदा। जीअं हू परे थी वेंदा मंसूर ख़ान खां मुराद वारा, तीअं असां हिननि खे मारण में देरि न कंदासीं।